पहिरियों हिसो एरीज़, हमल, टोरस, सोर, जेमिनी, जुज़ा, हमल। वेझो जा रिश्तेदार हिननि खे डैमेज कंदे नज़र अची रहिया आहिनि ऐं पोयां खां वार करे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। हिन हफ़्ते रोमानवी मामलनि ते गहरो असरु पइजी रहियो आहे। या त उहे ख़तमु थींदे नज़र ईंदा या जज़्बाती तौरु परेशानीअ वारी सूरत हाल पैदा थींदी नज़र अची रही आहे। थोरो सोचियो ऐं एहतियात खां कमु वठो। हिननि जो रूलर मरीख़ हिननि खे जज़्बाती तौरु उकसाए रहियो आहे ऐं बग़ैर सोचे सम्झी फ़ैसिला कंदा त ॾुख ऐं तकलीफ़ में पइजी वेंदा ऐं माली हवाले सां नुक़सानु थी रहियो आहे। ख़ुशहालीअ लाइ सुठे टाइम स्पेंड जे चकर में फ़ुज़ूल ख़र्चा करे रहिया आहियो ऐं उन प्रेशर में तव्हां पाण खे हिन हफ़्ते टेंशननि में विझी छॾींदा। टोरस, सोर, वालदेन जी ख़बर वठो, उन्हनि जी केयर करियो। को मसइलो आयल आहे ऐं वालदेन लाइ जेतिरो घणो करे सघो था ज़रूरु करियो ऐं कैरियर में पिणु मसइला पेश अची रहिया आहिनि ऐं तव्हां उन में सही फ़ैसिला न वठी रहिया आहियो। उन फ़ैसिलनि में तव्हां ॿुॾतड़ जो शिकार थी रहिया आहियो। हीअं कयां न कयां अहिड़ी पोज़ीशन हुजण करे दुरुस्त फ़ैसिला न वठी रहिया आहियो। डिप्रेशन जो शिकार थी रहिया आहियो। को रिश्तेदार आहे जेको तव्हां लाइ आसानियूं पैदा करे रहियो आहे, पर हिकु दोस्त अहिड़ो बि आहे जेको हिननि मां फ़ाइदो वठी रहियो आहे। कैरियर में ख़तरे जी पोज़ीशन आहे। घर जे परेशानियुनि में गुस्से जो शिकार थींदे नज़र अची रहिया आहियो। जेमिनी, जुज़ा, पुठियां खां इकी छुपी का कोशिशि करे रहिया आहियो। पंहिंजनि मसइलनि खे हल करे रहिया आहियो। उन माली मामलनि में आसानियूं ईंदे ॾिसिजी रहियूं आहिनि। नौकरीअ जे लाइ अप्लाई करे रहिया आहियो ऐं पाण खे ख़ुशफ़हमीअ में अॻियां सम्झणु शुरू कयो आहे, पर सितारनि जी पोज़ीशन अहिड़ी न आहे। पोज़ीशन मुताबिक़ तव्हां नाउमीद ॾिसजंदा ऐं मायूसीअ जो शिकार थी वेंदा, पर जेकॾहिं लगातार कोशिशि खे जारी रखंदा त कामयाबी ॾिसिजी वेंदी। मतिलबु त घणेई ख़ुशफ़हमीअ खां कमु नाहे वठिणो। कोशिशि मुताबिक़ उमेदु लॻाईंदा त कामयाबु थी वेंदा ऐं मरीख़ ऐं ज़ोहल जी अहिड़ी पोज़ीशन हुजण करे वेझो जा रिश्तेदार प्रेशर में विझी रहिया आहिनि। वेझो जा रिश्तेदार तमामु घणा प्रॉब्लम पैदा करे उलझन जो शिकार कंदे नज़र अची रहिया आहिनि, जंहिं करे मसइलनि में घिरजी विया आहियो ऐं सूरत हाल में वकोड़जी विया आहियो ऐं पोयां खां वार कंदे नज़र वॾो नुक़सानु पहुचाईंदे नज़र अची रहिया आहिनि।